जाग न्यूज़ के खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। हाँ खबर शामिल कंदासीं मीरो खान में ग्रैंड हेल्थ अलायंस के मरकजी सॾ ते तालका अस्पताल मीरो खान में कम कंदड़ डॉक्टर्स और पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबनि जी मनता लाइ OPD जो ऐलानियल 2 कलाक बाइकाट करे अस्पताल खां तालका प्रेस क्लब मीरो खान ताईं एहतजाजी रैली कढी। प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे सिंध सरकार खिलाफ सख्त नारेबाज़ी कई हुई। उन मौके ते एजाज की अगवानी कंदड़ मोहम्मद अशरफ कलोड़ो, अताउल्ला भट्टी, अब्दुल रज़ाक जोनेजो, नवीद मंगी, सफदर उलियो, बाकर मंगी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त सिंध हुकूमत 2 महीना अॻु ग्रैंड हेल्थ अलायंस जे अॻुवाणनि सां लिखत में कयल मुआहिदनि सां फिरी वई आहे, जेको इंतहाई अफ़सोस ऐं मुज़म्मत जोॻो अमल आहे। हुननि चेतावनी ॾींदे मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हेल्थ मुलाज़िमनि जे रिस्क अलाउंस सर्विस स्ट्रक्चर टाइम स्केल समेत जायज़ मुतालबनि जी मनता जो नोटिफिकेशन जारी करे हज़ारे हेल्थ मुलाज़िमनि मां बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।